नाज़रीन ख़बर अवां सां शामिल कंदा हलूं। गुड्डू में कुछ ॾींहं अॻु क़त्ल थियल नौजवान सलमान शेख कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहरी एक्शन कमेटी जे चेयरमैन अब्दुल सत्तार मज़ारी ऐं फौती जे वारसनि शबीर अहमद शेख, शौकत अली शेख, गुलाम यासीन शेख, ज़ाहिद मज़ारी, कामरेड गुलाम अब्बास बाजकाणी, शेरू जखराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे अॻुवाणनि चयो त कश्मीर वासी माशूक नसीराणी नौजवाननि खे पाण वटि घुराए करे शराब पिराइण बाद सख़्त तशदुद बाद नौजवान के BS फीडर में उछलाए छॾियो ऐं संदसि सलमान शेख सां गॾु साथी दिलशेर मशहूरी सां पिणु ॾाढाई जो निशानो बणायो, जॾहिं त हदवारी पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। असीं SSP कश्मीर खां मुतालबो कयूं था त नौजवान सलमान शेख जी खून सां इंसाफ़ करे कातिलनि खे कैफ़ी किरदार ते पचाए करे घर भातियुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में SSP आफ़ीस आॾो धरणो हयो वेंदो।